हिन जदीद दौर में भी उबाड़ो तालके जे ॻोठ सैदपुर जी हालत साउथ अफ्रीका जहिड़ी लॻी पई आहे। छो जो 14 सालनि में सिंध हुकूमत सैदपुर शरीफ़ में को बि तरक़ियाती कमु न कराए सघी आहे। बाक़ी तक जे चूंडियल नुमाइंदनि वटि इस्लामाबाद जलसे करण लाइ पैसा आहिनि, ॻोठ सैदपुर में तरक़ियाती कमनि लाइ पैसा न आहिनि। हीउ उहो ॻोठ आहे जेको हर बुनियादी सहूलियत खां महरूम आहे। सैदपुर अॼोके हिन जदीद दौर में बि मिड़नी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम बणियल आहे। हिते न बिजली आहे, न साफ़ पाणी, न रोड रस्ता आहिनि। कुछ भी न खपे, असांखे रोड खपे, रस्तो खपे, गरीब आवाम के रोड रस्तो खपे, गरीब आवाम के कुछ भी न खपे, का सहूलतां खपे। जो उहा सहूलत नथा ॾेई सघनि त असांजे वोट का भी न अचनि। हिते लातादाद मसला मौजूद आहिनि। तालके उबारो जे ॻोठ सैदपुर ॾे सरकार थोरो ध्यानु ॾे, छो त ही बि पाकिस्तान जा शहरी ऐं मुख़्तलिफ़ पार्टियुनि ऐं ख़ासि करे पीपल्स पार्टी जा वोटर आहिनि। इन बावजूद बि हिते रुञ ई रुञ लॻी पई आहे। उमर कोराई, मीरपुर, माथेलो। 1994 खां वठी असां वटि न रोड, न रस्तो, न बिजली, न नाली, का भी असां वटि का सहूलत न आहे। दूसरी सैदपुर शरीफ़ जा इलाही मसला आहिनि जेके गुज़िरियल 50 साल खां हल न थिया आहिनि। हुकुमरान हितां जा आगोश निंड में सुतल आहिनि। असीं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त ईंदड़ चंद महीननि जे अंदरि अगरि असांजा मसला हल न थिया त असीं वोट बि कंहिंखे कोन ॾींदासूं। उनखां अलावा हितां जा जेके बुनियादी मसला आहिनि, असां वटि गुज़िरियल 10 महीननि खां बिजली कान्हे, असांजे ड्रेनेज सिस्टम जो सत्यानाश लॻो पियो आहे। उनखां अलावा सभ खां वॾो मसइलो जेको आहे उहो असांजी रोड जो आहे। असांजूं नियाणियूं या हितां जेके बि माण्हू गुज़रनि था, इलाही एक्सीडेंट थी चुका आहिनि, मगर तक जे नुमाइंदनि खे को शर्म न आहे, तक जे नुमाइंदनि खे को हया न आहे त जेके कमु कनि। त उनखां अलावा असीं हुकुमराननि खे ॿुधाइणु चाहियूं था त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते असांजे हिननि मुतालबनि खे मञियो वञे।